नाज़रीन, पाकिस्तान में 1 दिसंबर का गूगल प्ले स्टोर सर्विस बंद थियण जो इम्कान पैदा थी वियो आहे। स्टेट बैंक तरफा गूगल के पैसनि जी अदायगी रोकण ते समूरे मुल्क में 1 दिसंबर का गूगल प्ले स्टोर सर्विस बंद थियण जो इम्कान आहे। गूगल प्ले स्टोर जी सर्विस मुअत्तल थियण ते पाकिस्तानी सार्फिन के क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड जरिए अदायगी करणी पवंदी। इन खां पोइ ऐप के डाउनलोड करे सघबो। स्टेट बैंक तरफा आलमी सर्विस फराम कंदड़ गूगल प्ले स्टोर के 3 करोड़ 40 लख रुपयनि जी अदायगी मुलतवी करण खां पोइ मोबाइल सार्फिन 1 दिसंबर 2022 खां पाकिस्तान में गूगल प्ले स्टोर जी सर्विस मुफ्त में डाउनलोड न करे सघंदा। पाकिस्तान जे इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जे वजीर अमीन हक स्टेट बैंक सां प्ले स्टोर जी अदायगी ते पाबंदी फौरी तौर ते हटाइण जो मुतालबो कंदे नाणे वारे वजीर इसाक डार के खत लिखी छॾियो आहे। नाणे वारे वजीर फौरी तौर ते मामले जो नोटिस वठंदे स्टेट बैंक सां मसइले जे हल लाइ ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि।